टंडो मीर अली में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ खुंभे जो मातम कयो वियो। उन हवाले से ॾिसूं था नईम शर जी रिपोर्ट। टंडो मीर अली बरसा दरगाह वयल पीर ते हर साल जियां हिन साल बेतारीख़ी खुंभे जो मातम कयो वियो। वधीक मोमिन आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त असांखे सफ़ाई के बारे में लेकिन बरसातुनि जा मसला आहिनि, हेॾियूं बरसातूं पयूं, असां वटि पाणीअ जो मसलो आहे, उहो बि हल न कया, उहो असां पंहिंजे पाण कयो आहे। इंतज़ामिया जेको आहे असां को बि कंहिं तां अहिड़े कम जो न कयो आहे। टीमी जेको आहे अदादारी आहे हिते असांजा वॾनि खां वठी अदादारी थींदी रहे ऐं बिल्कुलु मां चवां त हिते तक़रीबन 1300 साल पुराणो असांजो ॻोठु आहे। हिते मोहम्मद बिन कासिम आया आहियूं त जेको आहे हिते असां हिते अबजी आऊं जेको आहे मोजाई तोड़े आमुर हिते असां दरगाह पीर नाले सां आहियूं। जेको आहे हिते असांजो क़दीमी 1300 साल पुरानी अदादारी आहे। जीअं त हर साल वांगुरु हिन साल बि असांजी जाफ़िया स्काउट पंहिंजे जुलूस जी सेफ्टी सलामती लाइ हिते पुगी आहे। जीअं त जुलूस जे अॻुवाणनि असां सां भरपूर तावन कयो आहे ऐं जेको आहे सो असांजी जाफ़िया स्काउट पंहिंजी सरेआम ड्यूटी अंजाम ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि असां ईअं लगातार पंहिंजी ड्यूटी सरे अंजाम ॾींदासीं। काई सहूलियत न आहे। असांजी जेको आहे पाणी बीठो आहे, असां काॾों अचूं वञूं पिया ऐं असांजी का बि सहूलियत न आहे। चेयरमैन जी गिटियुनि में पाणी, जुलूस काॾों टुटे, जुलूस अचनि वञनि, कपिड़ा ख़राबु थियनि, पेर ख़राबु थियनि, काॾों वञनि जुलूस। आज़ादारी थींदी आहे, मौला हुसैन जी नुआ खानी थींदी आहे ऐं बाद ज़रब जो मातम थींदो आहे ऐं मच जो मातम थींदो आहे। ॾाढे सुकून सां ईंदो आहे ऐं असां इहे जेकी गंदगी आहे साम्हूं आहे इमाम बारगाह जे भरिसां पाणी बीठो आहे। असां सां कंहिं बि माना हुकूमत जे अहिड़े वॾे माण्हू असां सां तावन कंहिं बि क़िस्म जो कोन कयो। इमाम बारगाह जे भरिसां पाणी बीठो आहे। जी नाज़रीन, अवां हिते मोमिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मोमिननि चवणु आहे त जेकी यूसी असां वटि ॾेपार जा आहे उन पारां उहो अलम पाक सीअण लाइ त सेवर ॾिना विया आहिनि, न हितां गंदो पाणी कढायो वियो आहे। कैमरामैन मुनीर शर ऐं साजिद मला सां गॾु नईम शर, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो मीर अली।